ॿारनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट मीरो खान ऐं काइनात डेवलपमेंट एसोसिएशन जे ताउन सां डायमंड पब्लिक स्कूल मीरो खान में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जेके ॿार आहिनि सिंध जा इन्हनि खे हिकिड़ी क्वालिटी एजुकेशन ॾिनी वई आहे हिते। मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि इहे अॻिते इन्हनि खे प्रमोट कजे ऐं ताकी जीअं जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि जिते तालीम जो फ़ुक़दान आहे उते क्वालिटी एजुकेशन जा हुकूक आहिनि उन्हनि जे हवाले सां यूनिवर्सल चिल्ड्रन डे अॼु मल्हाए रहिया आहियूं। ॿारनि जो जोश जज़्बो वेलवलो तव्हां ॾिठो हूंदो क़ाबिले तारीफ़ आहे छो त हिननि तालके मीरो खान जहिड़े इलाइक़े में हेॾी तादाद में ॿारनि जो कॉन्फिडेंस ऐं हेड़ी टेबलो स्पीचिस पेश करणु इहा पाण असां तव्हां लाइ ख़ुशीअ जो समा आहे। त ॿारनि एक्टिविटीज़ में कयो तव्हां पाण ॾिठो तमामु बहितरीन तरीक़े सां उन्हनि परफॉर्म तमामु ज़बरदस्त मज़दूर हारनि जा ॿार आहिनि ऐं उन्हनि अहिड़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾिनी ऐं क़ाबिल तारीफ़ आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन। असां सभई शुक्रगुज़ार आहियूं सिंध एजुकेशन फाउंडेशन जा जंहिं असांखे अहिड़ा तालीमी इदारा मुहैया कया। असांजे स्कूल जो नालो वसीम पब्लिक स्कूल आहे। मेरे चंड खां आया आहियूं ऐं असां कॉम्पिटिशन में हिसो वरितोसीं जंहिंमें असां पहिरीं पोज़ीशन हासिलु कई आहे। तंहिं करे असां तमामु अॼु ख़ुशि आहियूं। तयारी कई असां घणी में घणी तयारी कई जीअं टेबलो असां पहिरें नंबर ते खयो। असांजो स्कूल पहिरें नंबर ते फर्स्ट पोजीशन खणे। अल्हम्दुलिल्लाह असांजो स्कूल तमामु सुठो आहे ऐं हिते ॿारनि खे तमामु घणी सुठी तालीम ॾिनी वेंदी आहे ऐं हिते मूंखे सुठो लॻो दाख़िला वठी। आख़िर में पोज़ीशन खणंदड़ ॿारनि में इनाम तक़सीम कया विया। कैमरामैन अब्दुर रहमान राजपूत सां जान मोहम्मद वदो, सिंध टीवी न्यूज़, मीरो खान।